दाज़े शादी लार्ज वेझो पोरे जे मुबैना तौर बाहि ॾेई सारण वारे वाक़े जी जांच जारी आहे। पुलिस मुलविस जवाबदारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई जो मुतालबो कयो आहे। उन हवाले सां ॾिसूं था शादी लार्ज मां मिरान टीवी रिपोर्टर गुलाम रहीम बलोच जी हीअ रिपोर्ट। जी नाज़रीन, गुज़रियल ॾींहुं शादीलार जे भरिसां शरीफ़ बाउंड्री वटि संगावती तकरार तां हकीम कपरी खे मुबैना तौर बहासरनि पारां बाहि ॾेई साड़ियो वियो, जंहिं बैदि कराची ट्रामा सेंटर में हकीम कपरी दम धणी हवाले कयो, जॾहिं त खोस्की पुलिस हिकु जवाबदार खे हिरासत में वरितो आहे। अचो त इन हवाले सां हकीम कपरी जे वारसनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो छा चवणु आहे। साईं, मुंहिंजो अर्ज़ु आहे त हिकिड़ो क़यूम राहू, ॿियो जेको आहे सो अफ़ज़ल ॼट, टियों जेको आहे सो हाशिम कपरी, साबिर कपरी। संगावती जो राग हो, उनमें हिन जो संगावती थियल हुई, हिन जो जेको मंगणी थियल हुई हिन जे पुट जी, उतां उहो फुरे, उनजो वञी कोर्ट में किथे निकाह कराया या कोन करायूं। पोइ हिन पुठियां लॻा, पुछाड़ी जे नेठि पछाड़ी में चऊं ईअं त कॾहिं चो न हीअं था करियूं, तोखे कॾहिं चो न हीअं था करियूं, धमकाईंदे नेठि हिकिड़े ॾींहुं चऊं हलो असांजे घर में फ़ैसिलो में करियूं। हितां खणी वञी हाशिम जे घर जेको आहे सो उनखे बाहि ॾेई मारे। पोइ पुलिस ते फ़ोन कयूं, उन पुलिस वारे कयो, तंहिंमें पुलिस वारे वटि थाणे में 3-4 चकर वियो त पुलिस वारा जेके आहिनि सो कूड़ी NC कटे हिन खां सयूं वठी का बि वारदात न कनि। मुझे नालो रबर नूर अब्दुल हकीम मुझे वालिद साहब असां मजूरी होटलन ते वेलो आसी। मुखे अचानक कॉल आई तो तुझे वालिद साहब के कंहिं बाहि ॾिनी है फलां जगह ते पियो है। बाद में मुझे भाउ नंढे मूंसां राब्तो कयो, मूंखे पुलिस वारा खणियो पिया वञनि सरज़मीन ते वञण खां पोइ ख़बर पई त मरे जो 80% जिस्म सड़ी चुको हो। ऐं पुलिस वारनि उतां मूंसां राब्तो करे पुलिस वारा इंडस अस्पताल बतीन खणाए विया, उतां खां पोइ कराची रेफर कयो। कराची पहुचण खां पोइ 15 मिंट खां पोइ वालिद साहब इन दुनिया में न रहियो ऐं असां सां ज़ुल्म थियो। मड़ो मुसलसल थाणनि जा चक्कर कटींदो रहियो, कॾहिं खोस्की शादी लार्ज में 4-5 दफ़ा नेहरू साहब वटि वियो, खोस्की में SHO साहब वटि वियो। SHO साहब इहो ई चयो त बाबा असांजे हिन शइ में कुझु न को अचे वञे, तूं पंहिंजे पाण खे मारी या छा बि करे, उन सां असांजो तिलकत न आहे। असांजे वालिद साहब वटि अॼु बि ख़त वग़ैरह मौजूद आहिनि। साहब अमन जा बाबा आऊं फ़ैसिलो कंदुसि, केर बि अगराई न करे। इन जे बावजूद बि मुसलसल हाशिम कपरी ऐं अफ़ज़ल ॼट ऐं क़यूम राहू वारा छोकिरो जेको कोर्ट मैरिज कई पंहिंजी छोकिरी सां, उन्हनि जे घर राति जो वठी छॾींदा हुआ, सुबुह जो कंदा। मड़े 2 दफ़ा जॾहिं उनखे चयो बाबा इहो अमल न करे जेसीं को फ़ैसिलो थिए पंहिंजो। मूं मिसकिन मरी अखी से अंधी कने से बोरी मुंहिंजो पुटु सरबरा असां वटि वॾो ई वो, उन जा पिंड जा 6 बच्चा आहिनि। मां अॻे मरी विन, उहो लोड़े में पिया आहिनि। असांखे अंधे ॿिन्ही माइटे खे बि संभालींदो, नंढड़ो भाउ उनखे बि संभालींदो, हिन लोड़े में वॾो ई वो। मूं मिसकिन ते ज़ुल्म कयूं, मूं से अखर साई करियो। मुंहिंजी जो बच्चे जी मां, मूं चयो अबा तूं ईअं न कर। चए अबा मां मुंहिंजे पुट जी नो आहे, मुंहिंजी आऊं कोन छॾींदुसि। कोई ईअं पिया हलंदो हो। तो हुनखे अबा मुंहिंजी अदालत करियो, अबा मुंहिंजी अदालत कंहिं कोन कई। फ़ैसिला कराया, ॿिया कराई, भाउ थाणे में पियो। पोइ नेठि हिनखे कोठे विया, चयूं हाणे पाउ पिंड में हलो फ़ैसिलो था कयूं। हाणे असांखे अलाए उते छा हो, बाहि ॾेई लोड़े खां ॿाहिरि चले डरियऊं। पोइ आऊं हाशिम जे घर जे पासे में, असांखे उते मुंहिंजी पोटड़े पे मज़ूरी कई होटल ते, उनखे अची पुलिस खयो, चयूं हलो तुंहिंजो पियो आहे। उतां आओ पुलिस ॾिठो, उतां अची पुलिस कयो, मुंहिंजे पोटड़ी नंढड़ी भेड़ी उते खणी वियासीं। अदा मुझे ने भाग जो को अब्दुल हकीम के वठी करे बाजार में ॿुधण में आयो या पाण वियो, उनके घुरायो वियो। उनके हाशिम कपरी, अफ़ज़ल ॼट ऐं क़यूम राहू जिन्हनि साड़े उते राख करे ऐं वरी जेको सो फोनू पुलिस के घुरायो त खणायो अथनि, जंहिंमें मुंहिंजो नंढड़ो भाइटी खे पुलिस खणी वई आहे गॾो गॾु हो। ऐं ॿी ॻाल्हि इहा त 5 ॾींहं अॻु में क़यूम राहू मूंखे जेको सो वंगे जे पंप ते इहा धमकी बि ॾिनी हुई त अवाजे खे आऊं अहिड़ो रोलींदुसि पेर पट ते कोन लॻंदा ऐं रली कोन रहंदा, आऊं मंछिया थी वियो। इहो हिते ओड़े पाड़े खां पुछी सघो था त असां कहिड़ा कारोबार कंदा। असां हमेशह मज़ूरी पंहिंजी हक़ जी कई ऐं हक़ जी रोज़ी कमाई। असांखे हिन ज़ालिमनि खां बचायो ऐं असांजे खून जो जेको सो इंसाफ़ कयो वञे। महिरबानी।